अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेरन जी बस्ती न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे। जी दोस्तों, त हिन नंढड़ी वीडियो में तव्हांखे हर अपडेट ॾींदासीं। त बिना देर हलंदा पंहिंजे अपडेट जे तरफ़। त बानो जेको आहे त बिजार ख़ान सां निकाह करण जे लाइ उहा कॾहिं बि तयारु न थींदी दोस्तों। हू हुनखे पंहिंजी इज़त प्यारी आहे, हू कॾहिं बि बिजार ख़ान सां निकाह न कंदी। हू पंहिंजे मौत खे तरजीह ॾींदी, पर बिजार ख़ान सां निकाह कॾहिं बि न कंदी। ॿिए पासे मल्हार जो वीडियो जेको सोशल मीडिया ते दोस्तनि वायरल कयो आहे, हू पंहिंजी सुञाणप ते ईअं ज़ाहिर करे थो त जेको बि मूंखे सुञाणे थो या मूंखे केरु सुञाणे थो त उहो मूंखे हितां हिन ॻोठ मां वठी वञे। जेको वीडियो चांड्रोगी ताईं पहुची चुको आहे, उनजे पीउ ताईं पहुची चुको आहे, ऐं हुननि जा जेके ॾिनल नंबर फेसबुक ते जेके आहिनि त उहे बंदि पिया वञनि। ऐं दोस्तों, हू उन ॻोठ जी तलाश में आहिनि त उन ॻोठ खे माना कीअं पहुचजे ऐं मल्हार ताईं कीअं पहुचजे दोस्तों। जी दोस्तों, त हिकु वॾी ऐं अहम ख़बर तव्हांखे ॿुधायूं त जेका आहे त रुख़सार बेगम हिकु भेरो ॿीहर जेको आहे त शमीर ख़ान खे फसाइणु चाहे थी। जिते शमीर ख़ान हमले लाइ वञे थो ॻोठाणनि सां गॾु बानो खे छॾाइण जे लाइ, ऐं उहो पोयां शमशूअ खे कॉल करे चवे थी त हाणे जेको आहे त शमीर ख़ान तव्हांजे वठ में आहे, तव्हां हुनखे ज़िंदा न छॾिजो, जीअं मां हेॾो आज़ादु थी सघां। पर इन जूं इहे ॻाल्हियूं रुख़सार बेगम जूं जेको आहे त शेरोज़ ख़ान ॿुधे थो। हाणे शेरोज़ ख़ान शमीर सां केतिरी सचाई थो करे त उहो ॾिसणो पवंदो असांखे वेरन जी बस्ती में दोस्तों। जीअं त बिजार ख़ान वटि ईंदड़ एपिसोड में शमीर ख़ान वेंदो ऐं उते हुनजो ॾिसूं था त छा थो थिए। थी सघे थो वझ वठी जेको आहे त शमशू हुनखे पूरो करे छॾे, या हुनखे ॿुधाइण लाइ शेरोज़ ख़ान अची वञे। कुझु बि थी सघे थो दोस्तों। हीअ एपिसोड जेको आहे त नंबर 1 ज़बरदस्त थियण वारो आहे। जी दोस्तों, त ॿिए पासे तव्हांखे ॿुधायूं त जेको ज़र अली आहे उनजो मौत थी चुको आहे, ऐं उहो हक़ीक़ी ख़ुदा सां मिली चुको आहे दोस्तों। ऐं हू ॿीहर ड्रामे में इन न थींदो, हू मरी चुको आहे दोस्तों। त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेट ॿुधण ऐं ॾिसण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़, वरी मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो में।